कंदासीं त निगरान वज़ीर उमर सूमरो तरफ़ां 3 खातनि में ऑफिसरनि वटि इस्तेमाल थींदड़ सरकारी गाॾियुनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। उमर सूमरो कानून इंसानी हक़नि ऐं मज़हबी मामलनि वारे खाते जे सेक्रेटरियुनि खां गाॾियुनि जा तफ़सील तलब करे वरिता। निगरान वज़ीर उमर सूमरो जो चवणु हो त कानून इंसानी हक़नि मज़हबी मामलनि वारनि खातनि जूं गाॾियूं अण वास्तेदार माण्हुनि खां वापसि घुरायूं वञनि। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। निगरान वज़ीर उमर सूमरो तरफ़ां 3 खातनि में ऑफिसरनि वटि इस्तेमाल थींदड़ सरकारी गाॾियुनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। उमर सूमरो कानून इंसानी हक़नि ऐं मज़हबी मामलनि वारे खाते जे सेक्रेटरियुनि खां गाॾियुनि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। निगरान वज़ीर उमर सूमरो जो चवणु हो त कानून इंसानी हक़नि मज़हबी मामलनि वारे खातनि जूं गाॾियूं अण वास्तेदार माण्हुनि खां वापसि घुरायूं वञनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त निगरान वज़ीर उमर सूमरो तरफ़ां 3 खातनि में ऑफिसरनि वटि इस्तेमाल थींदड़ सरकारी गाॾियुनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। उमर सूमरो कानून इंसानी हक़नि ऐं मज़हबी मामलनि वारे खाते जे सेक्रेटरियुनि खां गाॾियुनि जा तफ़सील तलब करे वरिता। निगरान वज़ीर उमर सूमरो जो चवणु हो त कानून इंसानी हक़नि मज़हबी मामलनि वारे खातनि जूं गाॾियूं अणवास्तेदार माण्हुनि खां वापसि घुरायूं वञनि। निगरान वज़ीर उमर सूमरो तरफ़ां 3 खातनि में ऑफिसरनि वटि इस्तेमाल थींदड़ सरकारी गाॾियुनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़, छा अपडेट आहिनि अव्हां वटि? बिल्कुल अशफाक, सिंध जे निगरान वज़ीर मज़हबी मामला इंसानी हक़ ऐं कानून वारे सूबाई वज़ीर जेके 3 सिंध हुकूमत जा खाता आहिनि, जंहिंमें संदसि खाता जेके आहिनि कानून वारो खातो, इंसानी हक़नि वारो खातो ऐं मज़हबी मामलनि वारो, टिनी खातनि खे ख़त लिखी जेके सेक्रेटरी खां जेके खाते जूं गाॾियूं आहिनि उन जा तफ़सील तलब कया विया आहिनि ऐं तफ़सील तलब करण जे हवाले सां संदसि चवणु आहे त कानून इंसानी हक़ मज़हबी मामलनि वारे खातनि जे जेके गाॾियूं आहिनि वो फौरी तौर ते अण वास्तेदार जेके माण्हू आहिनि उन्हनि खां न सिर्फ़ु वापसि घुरायूं वञनि, बल्कि जेके अण वास्तेदार सरकारी मुलाज़िम आहिनि उहे ख़ुदि पाण फौरी तौर ते गाॾियूं वापसि कनि। जेकॾहिं को बि गैर ज़रूरी जेकॾहिं खातनि ते भार विझण जी कोशिशि कई हुई त उहो कंहिं तरह सां क़बूल न कयो वेंदो। त ख़त में इहो बि इज़हार कयो वियो आहे त जेकॾहिं खाते जी गाॾी फौरी तौर ते वापसि न कयूं वञनि त टिनी खातनि जा जेके सेक्रेटरी आहिनि फौरी तौर ते कार्रवाई करे न सिर्फ़ु के तफ़सील मुहैया कनि ऐं इन हवाले सां तफ़सील मुहैया कनि त अण वास्तेदार माण्हुनि खे गाॾियूं कीअं ॾिनियूं वयूं ऐं जिन गाॾियुनि जो जिन माण्हुनि खे गाॾियुनि ॾियण जो टाइटल न आहे त उनखे बिना सवाबी जे गाॾियूं कीअं ॾिनियूं वयूं, इन हवाले सां उन्हनि माण्हुनि जा तफ़सील ऐं जेके उन्हनि जे पेट्रोल जे हवाले सां जेको ख़र्चो आहे उन्हनि समेत अंगा ख़त ॾियण जे हवाले सां तफ़सील रिपोर्ट सेक्रेटरियुनि खां तलब कई आहे ऐं जेके अमलदार कम में मुलवस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करण जे हवाले सां हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि।